नासरीन, खैरपुर में गुज़िरियल रात मुसलसल तेज़ बरसात पवण सबबि लुकमान पाड़े में घर की छित धमाके सां किरी पई, जंहिं सबबि 2 औरतुनि समेत एक मासूम ॿारु फौत ऐं हिकु मासूम ॿारी सख़्त ज़ख़्मी थी पई। उन हवाले सां वधीक राब्तो कयो आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी सां। जी मोहसिन, नासरीन खे अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। गुज़िरियल रात मुसलसल तेज़ बरसात पवण सबबि खैरपुर जे इलाइक़े लुकमान में घर जी छित धमाके सां किरी पई, जॾहिं त छित किरण जे नतीजे में 2 औरतुनि समेत हिकु मासूम ॿारड़ो फौत थी वियो आहे ऐं हिकु मासूम ॿारड़ी सख़्त ज़ख़्मी आहे। छित किरण सबबि 18 साला फरीदा, 18 साला सलमा ऐं 1 साल जो मासूम ॿारड़ो उस्मान थॾे ते ई फौत थी वियो, जॾहिं त 7 साला मासूम ॿारड़ी फरीदा ज़ख़्मी थी पई आहे। फौतनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि ॿारड़नि खे ॻणतीअ जोॻी हालत में सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त DSP हेडक्वार्टर मेहदी रज़ा आरई ऐं इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत मलबे हेठां आयल 4 ॼणनि खे कढी सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल करे छॾियो। इलाइक़े में सोग वारी सूरत हाल छायल आहे। जी।